पावन पवित्र शब्द के अंदर फरमान करन था कि हर बिन कौन सहाई मन का। इन पूरी कायनात में, इन पूरी दुनिया के अंदर परमात्मा का सिवाय कोई कंहिंजो सहाई नहीं। मस्कीन साहब ॿुधाईंदा आहिनि दुनिया में इंसान पंहिंजी माँ के माँ समझे तो, पी के पी समझे तो, भाउ के भाउ समझे तो, सभिनि खे पंहिंजो समझी करे रिश्ता निभाए थो। पर हिकिड़ो वाहिद परमात्मा ई आहे जंहिंखे इंसान पंहिंजो नथो सम्झे, जंहिंजे लाइ साहिबनि जो शब्द आहे हिकिड़ो कि सब कुछ अपना एक राम पराया। दुनिया जी हर शय असांजी पंहिंजी आहे, बस हिकिड़ो जेको राम आहे न उहो ई असांजे लाइ पराओ थी वियो। मात पिता भाई सुत बनता हित लागो सब फन का। हिन दुनिया में हर कोई पंहिंजो पंहिंजो रोल पियो निभाए। ये चवंदा आहिनि कंहिंजो को रिश्तेदार मरे त उनजे लाइ हिकिड़ो रिश्तो ख़त्म थींदो आहे, ऐं जेकॾहिं हिकिड़ो इंसान पाण मरे न त उनजे लाइ सभु रिश्ता ख़त्म थींदा आहिनि। ऐं थोरो सोचे ॾिसो, असांजो को रिश्तेदार मरे त असांजो हिकिड़ो रिश्तो ख़त्म थींदो। जेकॾहिं मालिक पाण मरे त उनजे लाइ सभु रिश्ता ख़त्म थींदा। छो छाजे करे त उहो या कंहिंजो भाउ आहे या कंहिंजो पीउ आहे या कंहिंजो पति आहे। उहो पाण मरदो त उनजे लाइ सभु रिश्ता ख़त्म थींदा। पर जेकॾहिं उनजो को रिश्तेदार मरदो त उनजे लाइ हिकिड़ो रिश्तो ख़त्म थींदो। सभई जो सतनाम वाहेगुरु, सभई जो सतनाम वाहेगुरु। तॾहिं सतगुरु फरमान करनि था आगे को किछ तुलहा बांधो। सतगुरु फरमान कंदा अॻिते जे लाइ कुझु पंहिंजी तैयारी कयो। क्या भरवासा धन का। इंसान पैसनि में मोही रखे वे थो, पर सतगुरु फरमान करनि था पैसनि जो कोई भरोसो न कयो। आगे को कुछ तुलहा बांधो, पंहिंजी अॻिते जी तैयारी कयो। सतगुरु अॻिते फरमान करनि था कि कहा बिसासा इस भांडे का इतनक लागे ठन का। दिलो बाज़ार मां वठबो आहे, भली केतिरो बि महांगो करे असीं वठी अचूं। दिले जे सिर्फ़ किरण जी देर आहे ऐं उहो भॼी पवंदो। सतगुरु असांजे देह जो बि इहो ई मिसाल ॾींदा। सिर्फ़ तुंहिंजे अंदरां साह निकिरण जी देर आहे और तूं बि हुन दिले जी ठिकरीअ वांगुरु थी वञे, ज़रा ज़रा थी भॼी वञे। तुंहिंजा जेके पंज आहिनि, जंहिं पंजनि तत्वनि मां तूं ठहियल आहे, उहे पंज तत्व पंहिंजो पाण में पाण ई मिलाइजी वेंदा। तॾहिं भगत कबीर साहिब अॻिते फरमान कनि था सगल धर्म पुन फल पावो धूड़ बाछो सभु जन का। कर्म धर्म वारी ॻाल्हि करणी आहे। पर सतगुरु फरमान करनि था कर्म भी करणो आहे, धर्म भी करणो आहे, पर छा करणो आहे धूड़ बाछो हर जन का। जेकी संगत गुरु दर ते रोज़ पंधु करे अचे थी न, गुरुद्वारे जॾहिं इंटर थियो त दरवाज़े जी चौकट तां उनजी धूड़ पंहिंजे मथे ते असीं ज़रूरु लॻायूं। छो त नानक धूड़ मंगे तिस जन की जो आप जपे अवर नाम जपावे। उन्हनि सेवकनि जी धूड़ पंहिंजे मथे ते लॻाइजे जेके पाण त नाम जपनि था पर ॿियनि खे बि जपाइनि था। सभई जो सतनाम वाहेगुरु, सभई जो सतनाम वाहेगुरु। पर ही जेकी दुनिया हले पई,
साहिबन जो फरमान आहे कि हर इंसान पियो ख्वाब ॾिसे कि मां रातों की रात में अमीर थियां, मां रातों की रात में महलन में हलियो वञा, मां रातों की रात में जेको आहे न करोड़पति बणिजी वञा। पर सतगुरु कि जो सपना अर पेखना ऐसे जग को जान, हर इंसान पियो ख्वाब ॾिसे। ख्वाब इंसान जो ईअं आहे जीअं पाणीअ जे अंदरि बुलबुला तयारु थींदा आहिनि ऐं थोरे झट जे अंदरि ई वरी पाण फाटी पवंदा आहिनि, पाणी सां पाणी मिली वेंदो आहे। जिते असां सभु ख्वाब ॾिसूं था न, शेख चिली भी पंहिंजो हिकिड़ो ख्वाब ॾिठो हुयो। सभई जो सतनाम वाहेगुरु, सभई हाज़िरी लॻायो, सभई जो सतनाम वाहेगुरु। शेख चिली भी ख्वाब ॾिसंदो हुयो कि मां रातों की रात में ही अमीर थी वञा, रातों की रात में महल ठही वञनि, रातों की रात में मां जेको आहे न सॼी दुनिया जो मालिक बणिजी वञा। ख्वाब ॾाढा वॾा ॾिसंदो हुयो, पर जेकी मेहनत आहे न, मेहनत न कंदो हुयो। छो त ख्वाब इंसान जो पूरो मेहनत सां थींदो आहे, बग़ैर मेहनत जे कंहिंजो बि ख्वाब अॼु ताईं पूरो न थियो। त शेख चिली भी वॾा वॾा ख्वाब ॾिसंदो हुयो, पोइ सॼो ॾींहुं सुतो पियो हूंदो घर। पोइ हिकिड़े ॾींहुं मां चयसि सॼो ॾींहुं सुतो पियो आहियां, वञी कोई कमकार नथो करे, कमाए ॾिस घर जी हालत कीअं लॻी पई आहे। त हे माउ खे चवंदो मूंखे सुम्हण ॾे, मां वॾा वॾा ख्वाब ॾिसां थो, मुंहिंजा ख्वाब पूरा थींदा। पोइ हिकिड़े ॾींहुं मां दड़का ॾिनसि, सॼो ॾींहुं वांदो सुतो पियो आहियां। ऐं आख़िर गुस्से में अची निकितो ॿाहिरि, मां खे चई अॼु मां तोखे कमाए ॾेखारींदुमि कि कीअं कमाइबो आहे। निकितो पंधु कंदो वियो, सिधो वेंदो पियो वञे त हिकिड़ो कुराड़ो मिलियसि सरकीस, जंहिं वटि अंडनि जी भरी हुई, अंडा भरियल हुया सॼी हुन में भरीअ में। पोड़ो वेठो वण जो आसरो वठी शेख चिली जीअं वञे पियो सरकीस कि कमु कंदे, चइसि कमु छो न कंदुमि, पैसा ॾींदे त कमु मां ज़रूरु कंदुमि। चइसि पोइ कमु कर, इहा अंडनि जी जेकी भरी आहे न मूंखे पंहिंजे ॻोठु पुॼाए ॾे। चइसि पैसा घणा ॾींदे? चई पैसनि जे तौर ते, महिनत जे तौर ते मां सिर्फ़ु तोखे हिकिड़ो अंडो ॾींदुमि। सभई जो सतनाम वाहेगुरु। हाणे शेख चिली ॾिसे पियो वॾा वॾा ख्वाब, और जीअं हिकिड़ो अंडो जीअं ॿुधई
त चवणु लॻसि पोइ त हिकिड़ो अंडो तूं मूंखे महिनत में ॾींदे? चईंसि हा। चई हिकु अंडे मां त कुझु थींदो ई न। त जेको कुराड़ो हो न सियाणो हो ॾाढो, उन चयसि तोखे कहिड़ी ख़बर हिकिड़े अंडे जी? दुनिया जी शुरूआत ई इन हिकिड़े अंडे खां आहे। ज़ाहिर आहे अॼु मां तोखे हिकिड़ो अंडो ॾींदुमि, सुभाणे उन मां हिकिड़ी मुर्गी ठहंदी, पोइ उहा मुर्गी तोखे सुभाणे ॿ अंडा ॿिया ॾींदी, पोइ उन मां ॿ मुर्गियूं ॿियूं निकिरंदियूं, उहे ॿ मुर्गियूं तोखे सुभाणे 8 अंडा ॾींदियूं। ईअं 8 कंदे 8 मां 16 कंदे 16 मां 36 थी वेंदियूं, 32 थी वेंदियूं। 32 खां पोइ तोखे पंहिंजी कंपनी थी वेंदी अंडनि जी। हिनखे जीअं खाब ॾिनई, हे खाब त पहिरियों बि ॾिसंदो हुयो, पर जीअं ॿुधाईंदो न हिकिड़ो अंडो, हुन मां हिकिड़ी मुर्गी, हिन मां 2 अंडा, ॿिनि मां 4, 4 मां 8, 8 मां 16। चई ॻाल्हि त सही थो करे, शुरूआत हिकु अंडे खां ई आहे। खयईं हिकिड़ी भरी मथे ते ऐं खाब ॾिसणु शुरू कयईं। छा पियो ॾिसे? कि मां इहा भरी पुॼाए छॾी, हिन मालिक मूंखे अंडो ॾिनो, उन अंडे मां मूंखे हिकु मुर्गी थी आहे, मुर्गीअ 2 अंडा ॾिना, 2 अंडनि मां 2 मुर्गियूं ॿियूं थी वञनि, सुभाणे ते 4, 4 मां 8 कंदे कंदे आख़िर हिन पंहिंजो अंडनि जो कमु शुरू करे छॾियो खाबनि में। पोइ हिकिड़े सलाह ॾिनसि, बाबा ख़ाली अंडनि मां कमु न थींदई, तूं पंहिंजो मुर्गियुनि जो फार्म खोल। आख़िर उहो खोले छॾियईं खाब में। अञा उहो कमु हलेसि ई मस पियो। हिकिड़े सलाह ॾिनसि, मुर्गीअ खां वधीक कमाई मेह में अथई, मेहनि जो कारोबार कर। हाणे मेहनि जो कारोबार शुरू करे छॾियईं। मेहनि जो कारोबार हलेसि ई मस पियो। हिकिड़े सलाह ॾिनसि, इन खां वधीक कमाई हाथीअ में अथई। आख़िर हाथियुनि जो कमु शुरू कयईं। पोइ हाणे छा ॾिठईं कि मां हाथियुनि जो कारोबार करे एॾो अमीर थी वियो आहियां जो हाणे मुंहिंजो हिकिड़ो वॾो महल आहे, मुंहिंजे महल जे ॿाहिरां हाथियूं बीठियूं आहिनि, ऐं मां शादी कई आहे। हाणे जीअं शादी कई अथई त शादीअ में वरी पुटु ॼाओ अथसि पहिरियों ई, माना सभु ख़ुशियूं खाब में। जीअं पहिरियों पुटु ॼायसि, हे ॿाहिरां जीअं थकियो आयो घर अची करे ॿार खे खेॾाइण जे लाइ जो जीअं मथे खईं, त मथे ते अंडनि जी भरी पई हुअसि, उहा किरी पियसि। सारे जब सतनाम वाहेगुरु। और जीअं जो ॿार खे खेॾाइण जे लाइ मथे की